इहो ॿुधायो त तव्हांजा त आहिनि खोड़ सारा फैंस जेके तव्हांखे ॿुधनि था, तव्हांखे पसंदि था कनि, कुझु अहिड़ा फ़नकार बि ज़रूरु हूंदा जंहिंखे तव्हां ॿुधंदा हूंदा या जंहिंखे ॾिसी करे तव्हांजी दिलि चई त तव्हां मौसीक़ी में अचो? जी जी बिल्कुलु। फर्स्ट ऑफ ऑल असांजो मोहतरम उस्ताद शमद अली मीर अली साहब, मैडम आबदा परवीन, सोरा फ़कीर साहब, जमालुद्दीन फ़कीर, इन्हनि खे ॾिसी करे ॻाइण जो शौक़ु थियो। अच्छा, शौक़ु पंहिंजी जाइ ते, इहा तव्हांखे कॾहिं रियलाइज़ थियो त वाक़ई आवाज़ बि आहे, अंदाज़ आहे, हा भई ज़बरदस्त, मां त इहो करे सघां थो? जी जी काफ़ी टाइम पहिरियां तक़रीबन 2012-13 जी ॻाल्हि आहे। उन टाइम कोई हिकिड़ो आर्टिस्ट आयो को असांजे शहर में, अच्छा। ग़ुलाम अली संदीलो साहब, उन्हनि प्रोग्राम कनि पिया, हुतां शौक़ु जाॻियो, हिकिड़ी फीलिंग हूंदी, एहसासात हूंदो हिकिड़ो दिलि में त इन शइ सां अट्रैक्शन आहे पंहिंजी मौसीक़ी जेकी फील्ड आहे, मौसीक़ी जेका साज़ आहिनि उहे पंहिंजी तरफ़ छिकनि पिया, पोइ बसि हलंदे वक़्त जे हिसाब सां हलंदे माशाल्लाह। चलो ज़बरदस्त। भला ईद कीअं मल्हाईंदा आहियो? एज़ अ मौसीक़ार ईद कीअं मल्हाईंदा आहियो? घर वारनि जे लाइ बि ॻाईंदा आहियो या मसरूफ़ियत यकीनन तव्हांजी रहंदी हूंदी? असल में स्टूडियो आहे पंहिंजो जेको आहे त ज़्यादातर टाइम जेको स्टूडियो वञे पियो रिकॉर्डिंग वग़ैरह ऐं जेका सॉन्ग वग़ैरह तयारु थियनि पिया। इन खां बाद में ईद जा जेका 3 ॾींहं हूंदा आहिनि त इन 2-3 ॾींहंनि जे अंदरि बि जेको आहे त एतिरी मसरूफ़ियत हूंदी आहे, के दोस्त मिलण जा थींदा, लेकिन मौसीक़ी हवाले सां ई मतिलबु असां सिलसिलो इहो थी वियो आहे जेको 24 घंटा सिर्फ़ु म्यूज़िक आहे। बस तव्हां कॾहिं ईअं न थींदो आहे त बस हाणे बेज़ारियत थी वई? न मौसीक़ी न कॾहिं बि। ज़बरदस्त। पोइ इहो ॿुधायो, यकीनन अॼु तव्हां इलाही तयारी सां आया आहियो, मां तव्हांजी डायरी बि ॾिसां थी त वॾी तयारी अॼु तव्हांजी आहे।